चइनी पासनि खां कंटेनरनि सां बंदि कयो वियो। लाहौर ऐं पिशावर खां इस्लामाबाद जा रस्ता सील। फैजाबाद इंटरचेंज रावलपिंडी के भी बंद। जीटी रोड के इलाके बाटी चौक वट पीटीआई कारकुन रंडकू हटाइण ते चकरियूं। मुल्क के मुख्तलिफ शहर में पीटीआई जा काफ़िला इस्लामाबाद लाइ रवाना। लाहौर जी बाटी चौक ते पुलिस जी शेलिंग, केतिराई ॼणा गिरफ़्तार। गुजरावाला में पुलिस ऐं कारकुननि में ॾंदचक। इस्लामाबाद लाइ पुलिस, रेंजर्स ऐं एफसी खे तलब। पंजाब, सिंध ऐं वफ़ाक़ी राजधानी इस्लामाबाद में कलम 144 लागू। रावलपिंडी ऐं इस्लामाबाद में मेट्रो बस सर्विस मुअत्तल। अॼु थियल पेपर बि मुलतवी। लाहौर समेत पंजाब जे 350 खां वधीक हंधनि ते मोबाइल फोन सर्विस बंदि रखण जो फ़ैसिलो। कराची में भी पीटीआई जे एहतजाज जे ऐलान खां पोइ पीपल्स चौरंगी खां पार्किंग प्लाज़ा ॾांहुं वेंदड़ रोड बंद। नुमाइश चौक ॾांहुं वेंदड़ रस्तनि खे सील कयो वियो। पीटीआई चेयरमैन इमरान खान वज़ीर आला हाउस केपी खां सुवाब रवानो। संदसि चवण आहे त कारकुन समूरियूं रुकावटूं टोड़े इस्लामाबाद पहुचनि। अॼु अवाम जो संत इस्लामाबाद अचे पियो। अॼु जी तहरीक हक़ीक़ी आज़ादी जी तहरीक आहे। अॼु अमरीकी गुलामनि खां छुटकारो हासिल करणो आहे। हुकूमत पारां पीटीआई सां का बि मफ़ाहमत न करण जो ऐलान। वफ़ाक़ी वज़ीर मुसद्दिक़ मलिक चयो आहे त एहतजाज सभिनी खे हक़ आहे, पर रतो छाण जो नाहे। कंहिंखे बि इजाज़त न ॾिनी वेंदी त हथियार खणी अचे। इमरान खान जलसा कया, कंहिं बि न रोकियो। खुरम दस्तगीर जो चवण आहे त मुल्क में मईशत जी तबाही जो ज़िम्मेवार इमरान खान आहे। इमरान न्याज़ी सरकारी वसीला इस्तेमाल करे इस्लामाबाद अचे पियो। आइन में एहतजाज जो हक़ आइनी हुकूमत खे किराइण लाइ इस्तेमाल नथो करे सघिजे। नफ़रत जी सियासत सां मुल्क जी साख खे नुक़सान पहुचंदो आहे। अवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त असांजी पहिरीं तरजीह आहे। पीटीआई अॻवान मियां महमूद रशीद ऐं एजाज चौधरी समेत कारकुन गिरफ़्तार। पुलिस तरफ़ां वॾे अंग में ॻरा हथियार हथ करण जी दावा। गिरफ़्तार टिनि अॻवाननि खे एमपीओ तहत 7 ॾींहनि लाइ नज़रबंद करण जो फ़ैसिलो। राणा सनाउल्लाह जो चवण आहे त पीटीआई उहिदेदारनि जे घरनि मां हथियार हथ अचण खूनी मार्च जो सबूत आहे। पीटीआई लाहौर जे सेक्रेटरी जनरल जो घर बारूद खानो निकितो। सियासत जी आड़ में दहशतगर्दी जी साज़िश बर्दाश्त न कई वेंदी। इमरान न्याज़ी सियासत न पियो करे, पर दहशतगर्दी ते लही आयो आहे। साबित थी वियो त हीउ पुरअमन सियासी मार्च न, पर हथियार बंदनि जो टोलो आहे। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ पीटीआई लाहौर जे अॻवाननि वटां वॾे अंग में हथियार हथ अचण जी दावा करे छॾी। हथियारनि जूं तस्वीरूं सोशल मीडिया ते रखी छॾियूं। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त पीटीआई लाहौर जे उहिदेदारनि वटां हथियार मिलिया आहिनि। गाॾियुनि मां हथियार हथ अचण जो केस दाख़िल कयो वियो आहे। पीटीआई जो असल चेहरो जेको अवाम आॾो साम्हूं अची वियो आहे। इमरान खान रियासत खिलाफ जंग ऐं मुल्क में घरू वेड़ चाहे थो। माण्हुनि खे इस्लामाबाद मार्च लाइ भड़काए पियो। इमरान खान पाण उन सूबे में लिकी वेठो आहे जिते संदन हुकूमत आहे। ही माण्हू लॉन्ग मार्च खे खूनी मार्च बणाइण चाहिनि था। कानून हथ में खणण वारनि खे सख़्तीअ सां मुंहुं ॾिनो वेंदो। लॉन्ग मार्च जी मॉनिटरिंग लाइ कंट्रोल रूम क़ाइमु कयो वियो आहे। अमन बरक़रार रखण लाइ कलम 144 लागू करण जो फ़ैसिलो कयो वियो। पंजाब हुकूमत जो तर्जुमान अता तारड़। सुप्रीम कोर्ट पीटीआई कारकुननि जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ दरख़्वास्त चीफ कमिश्नर इस्लामाबाद डीसी आईजी घरू सेक्रेटरी एडवोकेट जनरल्स खे तलब करे वरितो। समूरनि अफ़सरनि खां तफ़सीली रिपोर्ट जमा कराइण जो हुकुम। जस्टिस एजाज़ुल अहसन रिमार्क्स में चयो आहे त मुआशी तौर ते मुल्क नाज़ुक दौर मां गुज़रे पियो ऐं दिवालपणे जे किनारे ते आहे। मुल्क में जेको कुछ थी रहियो आहे उहो सभिनी खे नज़र अची रहियो आहे। छा हर एहतजाज ते सॼो मुल्क बंदि थी वेंदो? रोड बंदि हुजण सबबि सुप्रीम कोर्ट जो अधु अमलो पहुची न सघियो। अटॉर्नी जनरल ॿुधाए त खूनी मार जी धमकी ॾिनी वई आहे। बुनियादी तौर ते रोड बंदि करण ख़िलाफ़ आहे, पर आवाम जी जान ऐं माल जी तहफ़ुज़ लाइ उपाउ वठण अंटर आहिनि। रस्तनि जी बंदिश खे असल हक़ीक़त में ॾिसणु घुर्जे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां बलूचिस्तान नेशनल पार्टी अॻवाननि जे वफ़द जी मुलाक़ात। मुल्की सियासी सूरतहाल बाबति ॻाल्हियूं। बीएनपी वफ़द तरफ़ां हुकूमती पॉलिसियुनि ते मुकमल एतमाद जो इज़हार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त हुकूमत इत्तेहादनि सां गॾिजी अवामी भलाई एजेंडा खे मुकमल करण लाइ ॾींहं राति कमु कंदी। सदर आरिफ अलवी पार्लियामेंट जो गॾियल इजलास तलब करे वरितो। पार्लियामेंट जो गॾियल इजलास सुभाणे 4 वॻे थींदो। इजलास आइन जे आर्टिकल 54(1) तहत तलब कयो वियो आहे।
क़ौमी असेंबली जो अहम इजलास अॼु थींदो। इजलास जो एजेंडा बि जारी। इलेक्शन एक्ट में वधीक तरमीम जो बिल ऐवान में पेश कयो वेंदो। वफ़ाक़ी काबीना इलेक्शन तरमीमी बिल 2022 जी मंज़ूरी ॾिनी हुई। पाक फौज जे रिटायर ऑफिसरनि जा जाली अकाउंट ठाहींदड़ शख़्स गिरफ़्तार। जनरल रिटायर हारून असलम बैंक जी जाली वॉइस क्लिप सोशल मीडिया ते हलाई वई। ज़रियनि जो चवणु आहे त अहिड़ी मुहिम जो मक़सदु अफ़सरनि में सियासी बुनियादनि ते विछोटियूं पैदा करणु आहे। जाली अकाउंट्स ठाहींदड़नि जो घेरो तंग कयो पियो वञे। सिंध में पानी की खोट बरक़रार। गुड्डू बैराज वटि पानी सतह में वाध वारो सिलसिलो रुकिजी वियो। 24 कलाकनि दौरान साॻी सूरतहाल बरक़रार। गुड्डू बैराज वटि पानी जो मथां वकिरो 68,871 क्यूसेक ऐं हेठां वकिरो 62,851 क्यूसेक रिकॉर्ड। बेगारी सिंध फीडर अञा ताईं बंदि पियल। कश्मीर शिकारपुर जे कबा ज़िलनि में फसलनि जी पोखी मुतासिर ऐं ज़मीनूं बंजर बणजण लॻियूं। मुल्क में गर्मीअ जी सख़्त लहर बरक़रार। शहरनि तोड़े ॻोठनि में लोड शेडिंग जो अज़ाब बि घटिजी न सघियो। कारोबार सख़्त मुतासिर। गर्मी ऐं लोड शेडिंग जे अज़ाब अवाम जूं मतियूं मुंझाए छॾियूं। मांझनि में बॉयज़ प्राइमरी स्कूल में सख़्त गर्मी दौरान लोड शेडिंग सबबि हिकु शागिर्द बेहोश थी वियो। कोठरी में नींगर सां बदफ़ैली जी कोशिश जे इल्ज़ाम हेठि 2 ॼणा गिरफ़्तार। नींगर जे पीउ बख़्त अली ओढो जी फरियाद ते 5 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल। नींगर जे वारिद बख़्त ओढो दाख़िल FIR में मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त संदसि मासूम पुटु शादी हॉलनि में वेटर तौरु कमु कंदो आहे। 21 अप्रैल ते जवाबदारनि बदफ़ैलीअ जो निशानो बणायो। अमरीकी रियासत टेक्सास में स्कूल अंदर नौजवान की फायरिंग। 18 ॿारनि समेत 21 ॼणा मारिजी विया। पुलिस फायरिंग कंदड़ 18 वरनि जे नौजवान सेल्वाडोर रामोस खे गोली हणी मारे छॾियो। स्कूल में फायरिंग खां अॻु नौजवान पंहिंजी ॾाॾी खे गोली हणी क़तल करे छॾियो हो। अमरीकी सदर जो बाइडन तरफ़ां वाक़े जी मज़म्मत। एशिया हॉकी कप में पाकिस्तान इंडोनेशिया के 13 गोलनि तां शिकस्त ॾेई छॾी। पेनल्टी कॉर्नर स्पेशलिस्ट रिज़वान अली जी मैच में हैट्रिक।